आख़िर में हज़रत गौसे आज़म मुर्शिद सैयदना अब्दुल क़ादिर शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह की निस्बत सां यारी शरीफ़ आहे। साईं जी करामत ॿुधाए बि उन खां पोइ दुआ ख़ैरु घुरऊं था पिया। हिकिड़ो वॾो वापारी हुयो, उनखे बगदाद शरीफ़ खां निकिरी करे शाम जे हदुनि में या किथे वापारु करिणो हुयो। पोइ वक़्त जो वॾो वली हुयो हज़रत हमाद दबाग़ रहमतुल्लाह अलैह, उन वक़्तु हुयो, वॾी हस्ती हो। साईं जन उहो काफ़िले वारो, उहो सरदार, उहो ताजर पुछा थो करे, साईं हीअ जेको मां सफ़रु कंदुसि इस्तिख़ारा करे ॾियो त इहो मुंहिंजे लाइ सही आहे या न। हज़रत हमाद दबाग़ रहमतुल्लाह अलैह फ़रमाइसि त हीउ सफ़रु तुंहिंजे लाइ सही न आहे, धाड़े लहींदा तोखे नुक़सानु पहुचाईंदा। वरी उहो ई ताजर हज़रत गौसे आज़म मुर्शिद सैयदना अब्दुल क़ादिर शाह जीलानी वटि वियो, अर्ज़ु कई, साईं मुंहिंजे लाइ सफ़रु सही आहे या न। साईं फ़रमाइसि त तूं बेफ़िक्र वञ, तोखे कुझु बि न थींदो। चए साईं हज़रत हमाद रहमतुल्लाह अलैह फ़रमायो त नुक़सानु थींदई। चए बिल्कुलु सही आहे, पर तूं वञ, तोखे कुझु बि न थींदो। उहो ताजर ओॾे वियो, वापारु करे मोटियो। सफ़रु कंदे जॾहिं थकान ते हिकिड़े वण हेठां वेठो, आराम कयो, हुनखे निंड अची वई। निंड में ख़्वाबु ॾिसे थो पियो, छा थो ॾिसे थो, धाड़े लाइ आहिनि, सॼो जो सॼो माल मिल्कियत फुरे आहे। आख़िर में सर धड़ खां धार करे छॾियऊं, मारे छॾियऊं। पोइ छिरक भरे उथियो ऐं हैरान थी वियो ऐं वरी सफ़रु जारी रखियईं। बगदाद शरीफ़ पहुतो, हज़रत हमाद रहमतुल्लाह अलैह खे सॼी ॻाल्हि ॿुधाईं। हज़रत हमाद साईं फ़रमाइसि, ॾाढा प्यारा लफ़्ज़ आहिनि, साईं फ़रमाइसि तुंहिंजे तक़दीर में मौत हुयो, तुंहिंजे तक़दीर में इहो हादिसो लिखियलु हुयो जेको मां तोखे ॾसियो हुयो, पर बादशाह पीर दस्तगीर साईं जे दुआ सां, साईं जे फैज़ान करम सां उहा हक़ीक़त ख़्वाब में मटिजी वई ऐं तोता मुसीबत हटी वई आहे।